इन जो असर छा थींदो जेको इनखे ज़नानो कमु सम्झी करे छॾे वियो। आज़ान आई त मस्जिद में निमाज़ पढ़ण वारो कोई कोन्हे, होटल भरिया पिया आहिनि। मस्जिद में निमाज़ पढ़ण वारो कोई कोन्हे, घर में सुधा पिया आहिनि। वञी ॿार जे उज़ुर जे करे, दोस्तनि यारनि जे उज़ुर जे करे धक हुई हुई आहे त निमाज़ न आहे पढ़णी। कंहिं वक़्तु को माण्हू चांहि त हिकिड़ो ॾींहुं कंहिंखे न मिले, हिकिड़ो ॾींहुं उहो चांहि न पीए, केतिरा ट्रपा थो ॾे। चांहि मूंखे न मिली आहे, मां कमायां चांहि जे करे, मूंखे चांहि नथी मिले। भंगोड़ी खे त छॾियो, हुनखे भंग न मिले त उहो त मारे छॾे, पर जेके चांहि नथी मिले त कॾहिं थो रंबू करे। ऐं निमाज़ जो क़दुरु ई कोन्हे। आज़ान अचे थी, 5 वक़्त आज़ान ते सॼो थो वञे, अचो निमाज़ जे तरफ़। होटल ते वेठा आहिनि, मुछ सां वठे करे, ऐं बसि पाण खे नाम निहाद मुस्लमान सम्झी वेठा आहिनि। असां बि मुस्लमान आहियूं, अलाह माफ़ कंदो, अलाह जो माफ़ कंदो। असां कहिड़ो ॾोह कयो आहे जो असांखे माफ़ न कंदो? जहन्नम अलाह छो ठाहियो? बसि अलाह जन्नत ठाहियां, अरहम राहिमीन आहे, उन खां मथे को रहम करण वारो आहे छा? पोइ छो जहन्नम ठाहियो अथई? ये दड़को दालियो, हे क़ुरान में लिखियो पियो आहे त इहो दड़को दालियो। हे जहन्नम जो ज़िक्र क़ुरान में जन्नत खां वधीक आहे। जन्नत जो ज़िक्र एतिरो क़ुरान में कोन्हे जेतिरो जहन्नम जो ज़िक्र आहे। इहो दड़को आहे। त इहा नावाक़फ़ियत आहे, क़ुरान खां नावाक़फ़ियत आहे, इस्लाम खां नावाक़फ़ियत आहे, जंहिंजे करे अहिड़े माण्हू अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाइनि। ज़िमेवारी तव्हां असांजी आहे जेके इन ॻाल्हि खे सम्झो था। इहा ज़िमेवारी आहे त इहो इन्हनि खे सम्झाए, इहो इन्हनि ताईं इहो दीन पहुचाए। कोई फरिश्ता कोन ईंदा आसमान तां जेके इन्हनि खे दीन सम्झाइनि। ऐं न को नओं नबी अचिणो आहे, नबूअत ख़तम थी वई। अलाह ताला असांजे नबी खे आख़िरी नबी बणायो आहे जेको क़यामत ताईं हूंदो। ऐं उन नबीअ जो ताबेदार उहो आहे जेको उन नबीअ जे प्रोग्राम खे अॻिते वधाए, जेको उन नबीअ जे तरीक़े खे अॻिते खणी करे हले। ऐं उहो नबीअ जो तरीक़ो कहिड़ो हो? इहो हिर्स हो त मुंहिंजो हिकिड़ो हिकिड़ो उम्मती जहन्नम खां बचे जन्नत में वञे। इहो हिर्स हो। ऐं जहन्नम खां केरु बचंदो? जेको इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कंदो। त हज़रत मुआज़ फरमाए थो त दीन आहे। निमाज़ जे लाइ अलाह फरमाए थो त दीन आहे। ऐं फरमाए वला तकूनू मिनल मुशरिकीन। आख़िर में अलाह फरमायो मुशरिकनि मां न थिजो, छो त शिरक कुफर उहा शइ आहे जेका तव्हांजे ज़िंदगी जे समूरनि अमलनि खे बर्बाद करे छॾींदी आहे। तव्हांजे ज़िंदगी जा समूरा अमल साड़े छॾींदो आहे। शिरक अहिड़ी शइ आहे, अलाह बि आहे, पर अलाह ताईं असां नथा पहुची सघूं जेसीं ताईं हिननि खे राज़ी न कयूं। को हाणे को उहो ज़िंदा माण्हुनि खे थो सम्झे, को क़बर वारनि खे थो सम्झे, को कंहिंखे थो सम्झे, को कंहिंखे थो सम्झे। जॾहिं त तव्हांजो रब फरमाए थो वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। ऐं न्यापो ॾिसो, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अलाह न्यापो थो ॾे, नबी इन्हनि मुंहिंजनि ॿारनि खे चओ त तव्हांजो रब थो चवे, मुंहिंजनि ॿारनि खे चओ तव्हांजो रब थो चवे त मूंखे सॼो त मां तव्हांखे जी चवां, मूंखां घुरो त मां तव्हांखे ॾियां। कोई वास्ते जी ज़रूरत न आहे। तव्हां घुरो, तव्हांखे मां नथो सुञाणा, जेके पैदा कयो अथई उनखे नथो सुञाणे। रब जी मोहबत हर इंसान सां साॻी आहे, निकोकार हुजे बदकार हुजे, मोहबत हुनजी साॻी आहे। लेकिन इंसान जे इन अमल जे करे अलाह ताला हुनखे किराए छॾींदो आहे, असफल साफिलीन ताईं पहुचाए छॾींदो आहे। जॾहिं उहो इंसान अलाह जे हुकुम खे थुरींदो आहे। हज़रत मुआज़ फरमाई या इताअत आहे, वला तकूनू मिनल मुशरिकीन, या इताअत आहे, अल्लाह ऐं उनजे रसूल जी इताअत आहे। या अय्युहल्लज़ीना आमनू अतीउल्लाह व अतीउर रसूल, जंहिंजे लाइ अल्लाह क़ुरान मजीद में थो फरमाए ईमान वारो अल्लाह जी इताअत कयो, रसूल जी इताअत कयो। ऐं इहे ॿ इताअतूं न आहिनि। वमन युति रसूल फ़क़द अता अल्लाह, जंहिं रसूल जी इताअत कई इन अल्लाह जी इताअत कई। अल्लाह जी इताअत कहिड़ी आहे? तव्हां सां या काइनात में को अहिड़ो कोन्हे को सवाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जीअं अल्लाह जो दीदार कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला दीदार करायो, अर्श अज़ीम ते घुराए। बाक़ी दुनिया में कोई कोन्हे को जीअं अल्लाह जो दीदार कयो हुजे, जेके ख़बर हुजे अल्लाह कीअं आहे, अल्लाह छा थो करे, अल्लाह कीअं थो करे। लैस कमिस्लिही शैउन व हुव समीउल अलीम। उन जहिड़ो को आहे ई कोन। उनजो तसवुर करणु, उनजो खाको ज़हन में आणणु, इहो सभु शिरक आहे। छो त उन जहिड़ो केरु आहे ई कोन। उहो अकेलो आहे,
बेमिसाल, लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद, न के मां ॼाओ आहे न कंहिंखे ॼणियो अथई ऐं न को उनजो को मट सानी को आहे। उहा अहिड़ी ज़ात आहे त असां कीअं इताअत कयूं जेके ॾिसूं नथा, कीअं इताअत कयूं? अल्लाह तो फरमाए अल्लाह जी इताअत कयो, रसूल जी इताअत कयो त कीअं इताअत कयूं अल्लाह जी? अल्लाह फरमाए मां तो ॿुधायां व मन युति रसूल फक़द अता अल्लाह, बस मुंहिंजे रसूल जी इताअत कयो, इहा मुंहिंजी इताअत आहे। तव्हां मुंहिंजे रसूल जी इताअत कयो, जीअं मुंहिंजे रसूल तव्हांखे ज़िंदगी गुज़ारण सेखारी आहे उन ज़िंदगी खे अख्तियार कयो। तव्हां मुंहिंजे रसूल जी इताअत करे मुंहिंजी इताअत में ईंदव। वला तकूनू मिनल मुशरिकीन। ॾिसो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कीअं तौहीद ते ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं कीअं तौहीद सम्झाई आहे, उन तौहीद ते सहाबनि कीअं ज़िंदगी गुज़ारे ॾेखारी आहे, शिरक ऐं कुफ्र खां कीअं बेज़ारी कई अथऊं। तव्हां इन इताअत में ईंदव त पोइ अल्लाह ताला फरमाए इहा इंसान जी फितरत ठही वई। टिनि ॻाल्हियुनि में अल्लाह ताला इंसान जी फितरत ॿुधाई। इन्हनि टिनि ॻाल्हि, हिकु त इख़लास, ॿियो निमाज़ ऐं टियों इताअत। इन टिनि ॻाल्हियुनि खे जंहिं अख्तियार कयो इनखे फितरत वापसि अची वई। ऐं फितरत छा आहे? फितरत अल्लाह लती फतर नास अलैहा ला तब्दील लिखल्किल्लाह। अल्लाह जी फितरत उहा आहे जंहिं फितरत ते अल्लाह मखलूक खे ठाहियो आहे। मखलूक उन फितरत ते ठही ऐं अल्लाह जी उन फितरत में काई तब्दीली न ईंदी, का तरमीम न ईंदी, को इंतज़ार करे। ज़ालिक दीनुल क़य्यिम वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून। इहो अथव मज़बूत दीन। इन मज़बूत दीन ते बीहो, लेकिन घणा माण्हू इन ॻाल्हि खे नथा ॼाणनि। इन जे करे दीन खे छॾे करे ऐं पंहिंजी ख़्वाहिशात जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारनि था। त दीन खे सम्झो ऐं दीन जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियो। तव्हांखे फारूक़ियत बि सम्झ में ईंदी, तव्हांखे हुसैनियत बि सम्झ में ईंदी ऐं तव्हां ख़ुदि इन ॻाल्हि खे जॾहिं ॾिसंदव त असां ज़िंदगी जेका गुज़ारियूं पिया जानवरनि वारी ज़िंदगी गुज़ारियूं पिया। असुल अल्लाह ताला असांखे जेको आईनो ॾेखारियो आहे क़ुर जी सूरत में ऐं हदीस जी सूरत में, इन आईने खे जेकॾहिं असां पहिरियां ॾिसूं हा, है अफ़सोस असांजी हेॾी ज़िंदगी ज़ाया न थी। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह ताला तव्हां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।